सवाल महबूबन डिठो तो मूसा कलीमुल्लाह पंहिंजे कब्र में नमाज गाला गाला पंहिंजे कब्र में नमाज पढ़ी रहियो आहे। हबीब अक्सा में पहुता तो तमाम अंबिया सां गॾु मूसा अलैहिस्सलाम भी इंतजार में इस्तकबाल में बीठो। हाणे अकुल पंहिंजे के हलाए पो जवाब दे, मूंखे मूंखे जवाब खपे। त महबूबन खां पहिरियों मूसा कलीमुल्लाह जो उते पहुतो। हाणे अकुल खां पुछ त स्पीड मूसा कलीमुल्लाह जी घणी आ या महबूब मुस्तफा जी घणी आ? कीअं पहुतो उते? हुजूर खां अॻु में कीअं पहुतो उते मूसा कलीमुल्लाह? आहे को जवाब ॾियण वारो? को हिकिड़ो त नारो हणे आजाद जो में चो भला नारे हैदरी। एडो अंदरों जवाब आयो नारे हैदरी, पर मुझो जवाब को न मिलो। ओ मुझा दोस्त अजीज जवाब सवलो आ जो मुझे मुस्तफा जे रफ्तार जेड़ी के जी थी न थी सके। मुझे महबूब जी त हरकते बिजात ना है, मुझो महबूब त सुकून सा वेठो आ। हरकत बुराक जी थी रही आ, जेको सेकंड में करोड़े मैलन जो सफर तय करे रहियो आ। जेको बुराक हिकड़े सेकंड में करोड़े मैल तय थो करे, अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जी रफ्तार उन बुराक जे रफ्तार खां भी तेज आ। जॾहिं बुराक जे सेकंड में करोड़े मैलन खां वधीक रफ्तार मूसा कलीमुल्लाह जी आ, त ॿुधाए त मुझे महबूब मुस्तफा जी रफ्तार छा हूंदी? नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ। नुबुवत जी रफ्तार बुराक खां तेज आ। मगर नुबुवत कहिड़ी आ? मूसा कलीमुल्लाह जी। मूसा कलीमुल्लाह जे नुबुवत जे रफ्तार जो इहो मकाम आ जो उहो बुराक जेको नज़र थी पवे करोड़े मैल सेकंड में तय थो करे, मूसा कलीमुल्लाह उन खां भी अॻु में बैतुल मुक़द्दस में पहुचे थो। यानी अल्लाह जे नबी जे नुबुवत जी रफ्तार जन्नत मां आयल बुराक जे रफ्तार खां भी तेज आ। जेकॾहिं कलीम जी रफ्तार एतिरी आ त हबीब जी रफ्तार छा हूंदी? महबूब पहुता, नबी भी सभई। नमाज केर पढ़ाए? आदम अलैहिस्सलाम, मूसा गला मूसा अलैहिस्सलाम, नूह गाल्हायो, इब्राहिम, इस्माइल, ईसा, जिब्राइल थ जे मौला बुधाए सभई तुंहिंजा अलैहिस्सलाम, सभई तुंहिंजा नबी इमाम कंहिंजे ला हुक्मा करीम रब जो ऐलान थींदो। मूसा ओ जिब्राइल गौर छो नथो करी? आदम अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम। अज इमामत हो कंदो जेको अलैहिस्सलाम त छा पर जेको व आलिही वसल्लम हूंदो। ओहो केर आ जो मुझो मदीने जो घोट आ? ओहो केर आ जो मदीने जो घोट आ? इहा पहिरी जेका मंजिल तय थी आ, इहा भी हरकते बिज़ात आ साइंस जे ज़ुबान में। उन खां बाद में भी मंजिल बैतुल मुक़द्दस खां अर्श ताईं पहिरे आसमान ताईं उहा चाहे जो नूरानी ॾाकण, चाहे नूरानी। सुभाणे को चए ॾाकण वरी किथों आई? जैसे कुरान को न पढ़े थे वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। अल्लाह ताला जे रस्सीअ खे गाला गाला अल्लाह ताला जे रस्सीअ खे मजबूत पकड़ियो। जंहिंजे ॾाकण कान्हे त पोइ इहा रस्सी अल्लाह कुरान में किथों आंदी आहे? पाण ई ढेलो मोह करे बीह रहो। ओ मुझा दोस्त अजीज भी मंजिल मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन नूरानी ॾाकण ते थी आ। यानी उहा भी हरकते बिज़ात आ। जॾहिं भी मंजिल पूरी थी आ, पहिरों आसमान थियो आ, पहिरें आसमान खां सते आसमान ते इहा भी हरकते बिज़ात आ। यानी अर्श जा जेके मलाइक आहिनि उन्हनि जे परनि ते चढ़ी मुझो मुस्तफा सते आसमान ते पहुतो। सते आसमान ते उहे फरिश्ता भी रहिया। चौथी मंजिल शुरू थी आ मुझा
चौथी मंजिल पूरी थी, पंजी चौथी मंजिल शुरू थी। जिब्राइल पंहिंजा पर खोलिया, मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतें आसमान खां सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल जे परन ते पहुतो। जिब्राइल बूते बीही रहियो। जॾहिं चौथी मंजिल पूरी थी, पंजी मंजिल शुरू थी, उते रफ रफ जी सवारी पहुती। साई नूरानी तख्त चे पहुतो। हबीब ने उन ते सवारी कई। एक जॾहिं पंजी मंजिल उहा पहुती, जेके मकाम हैरत चइबो आहे, उते रफ रफ जी सवारी भी बीही रही। मुझो हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदो आहे, मकाम हैरत ते पहुचंदो आहे, उते हरकत बिज़ात खत्म थी वेंदी आहे। हरकत बिज़ात हरकत बिल अर्ज़ खत्म थी वेंदी आहे। ये पंज मंजिलूं मुझो हबीब हिकड़ी मंजिल बुराक जे मथों करे आयो, बी मंजिल नूरानी डाकण ते करे आयो, टी मंजिल आसमानी फरिश्तन जे परन ते करे आयो, चौथी मंजिल जिब्राइल जे परन ते करे आयो, पंजी मंजिल रफ रफ जे सवारी ते करे आयो, उन नूरानी ताज ते करे आयो। हाणे जॾहिं उहे भी बीही विया, मकाम हैरत पहुतो आहे, मुझे हबीब फरमायो महा मुस्तफा ते कदम रखिया, उहा नूरानी ताज भी बीही रहियो। अॻियां मकाम हैरत हुयो। आवाज आयो, आवाज आयो, उदुन मिन्नी या अहमद। ओ मुझा पुनल थोड़ो अगते त हली। मुझो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु कदम घणो हिकु कदम मुझे मुस्तफा अगते कयो। उन हिकड़े कदम में मंजिल केतरी तय थी, जेके पंजई सफर हरकत बिज़ात हबीबन हरकत बिल अर्ज़, यानी उहे पंजई सफर जेके हबीब हिकड़ो बुराक ते कयो, बियो नूरानी डाकण ते कयो, टियों अर्श जे फरिश्तन ते कयो, चौथों जिब्राइल जे परन ते कयो, पंजो जेको रफ रफ जे सवारी ते कयो। जेतरी मंजिल इन्हनि पंजनी हरकतुन में तय थी, मुझे मुस्तफा जे हिकड़े कदम सां एतरी मंजिल रब तय कराए छड़ी। इहा मंजिल वञ वधाईंदो। हबीबन बियो कदम अॻिते वधायो त जेतरी मंजिल तय थी ओतरी ॿिए कदम में थी, टियों वधायो, हल हलियो, अॻिते छा हो ख़ुदा ॼाणे। ॻाल्हा ॻाल्हा ख़ुदा ॼाणे। ॿियो ॾाढा चओ ख़ुदा ॼाणे। ॿियो मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने, खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफा जाने। मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। तो कैसा के छा करणो आ, सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, सखी जाने गदा जाने। थोड़ो पोइते त मोट सिदरतुल मुंतहा ते जेडी मल हबीब पहुता, जिब्राइल ने निहारण शुरू कयो। जिब्राइल थोड़ो मथे त हल, या रसूल अल्लाह लौ दलौत अन मिलत अल्लाह तरक। मुझा महबूब अल्लाह जे इज्जत जो कसम, जेकॾहिं हिकड़ो ज़रो भी मथे उथंदुस, मुझा नूरानी पर सड़ी विंदा, यानी नूरानी मखलूक भी बीही रही। मुझे महबूब मुस्तफा फरमायो, ओ जिब्राइल याद कर सोना कहिड़ो। जिब्राइल याद कर जॾहिं ज़मीन ते पहुते होए, मां मुस्तफा तो के चयो जिब्राइल दे खबर तुझी उम्र केतरी आ। तो जवाब दिनो, या रसूल अल्लाह उम्र जी त खबर कान्हे का, बस एतरी खबर आ चौथे अर्श ते हिकड़ो सितारो आ जेको 70,000 साल निकरंदो आ, 70,000 साल बंद थी वेंदो आ, 72,000 दफ़ा उन खे ॾिठो त मुझे मुस्तफा फरमायो, जिब्राइल याद कर मां मुस्तफा तो के चयो, ओ जिब्राइल ओ सितारो केर आ। या रसूल अल्लाह अल्लाह जाने, अल्लाह जो रसूल जाने। मुझे हबीब चयो अल्लाह जो ज़ात जो थी जाने, मुके
खे पंहिंजे रब जो कसम अना ज़ालिकल कौकब ओ जिब्राइल हो सितारो मां मुस्तफा जी ज़ात ही हा मुंहिंजा महबूब जिब्राइल याद कर सोहना छा उन महल मां मुस्तफा तो के एकड़ी गाल चई हुई हा मुंहिंजा महबूब याद जिब्राइल गाल कहिड़ी आ सोहना तव्हां फरमायो हो जिब्राइल तू पंहिंजी जेका हकीकत ज़ाहिर कर जिब्राइल तो जवाब कहिड़ो ॾिनो या रसूल अल्लाह जवाब ॾिनो त मुंहिंजा महबूब मुंहिंजी हकीकत जा जेके पर उन्हनि ज़मीन खे ताक़त कान्हे का जेकॾहिं मां पर खोलींदुसि ज़मीन सोढ़ी थी पवंदी मुंहिंजा पर वधी वेंदा इन करे ज़मीन ताक़त कान्हे का मां जिब्राइल जे परनि खे बर्दाश्त करे जिब्राइल ॿियो छा चयो हुई हबीब मूं अर्ज़ कयो त सोहणा ज़मीन ते न मुंहिंजे परनि खे ॾिसण जे लाइ सिदरा ते हली आहे अॼु मां मुस्तफा सिदरा ते आयो आहियां पंहिंजी हकीकत ॾेखार जिब्राइल पंहिंजा सभई पर खोलिया मुंहिंजे मुस्तफा करीम निहारे मुर्कियो जेॾीमहिल जिब्राइल ॾिठो मुंहिंजे परनि खोलण सां हबीब मुर्की रहिया आहिनि पंहिंजा पर बंदि करे दरबार मुस्तफा में अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु जिब्राइल जो बि हिकिड़ो अर्ज़ आहे महबूबन फरमायो चो छा थो चवीं या रसूल अल्लाह जिब्राइल त पंहिंजी हकीकत आई आहे पर सोना तोखे तुंहिंजे रब जो कसम अॼु मुस्तफा हकीकत बि जिब्राइल खे ॾेखारे मुझे महबूब चयो जिब्राइल जी सोना मूं ज़मीन ते तोखे चयो हकीकत ॾेखार तो जवाब ॾिनो सोना ज़मीन में ताक़त कान्हे ज़मीन सोढ़ी आहे मुंहिंजी हकीकत घणी आहे हा मुंहिंजा आका मुंहिंजे महबूब फरमायो जिब्राइल मां मुस्तफा जी हकीकत ॾिसण थो चाहीं हा मुंहिंजा महबूब हबीब फरमायो सिदरा सोढ़ी आहे मुंहिंजी ताक़त वॾी आहे जेकॾहिं मां मुस्तफा जी ताक़त ॾिसण थो चाहीं जीअं तो चयो हो सुणा ज़मीन खां मथे सिदरा ते हली आहे अॼु मां मुस्तफा बि चवां थो मां मुस्तफा जी ताक़त ॾिसण थो चाहीं हिन सिदरा खां थोरो मथे हली आहे त जिब्राइल रड़ कई या रसूल अल्लाह मूंखे रब जे कुदरत जो कसम जेकॾहिं ज़रे जे बराबर बि मथे थींदुसि मुंहिंजा सभई पर सड़ी वेंदा हबीबन फरमायो जेकॾहिं मथे थी नथो सघीं त मां मुस्तफा जे हकीकत के भी नथो दिसी सगी आशिकन लिखियो जे मदीने वारो घोट न पंहिंजो जलवो ज़ाहिर करे हां त वरी क़यामत ताईं जिब्राइल होश में ही कोन अचे उन टाइम ते मुझे महबूब फरमा जिब्राइल जी आका याद कर मुझे ॾाॾे इब्राहिम के बाहि में ॾिसी करे छा चयो हई हा मुंहिंजा सोना चयो हो छा चयो हई हबीब चयो हो मौजिब हो सोना इब्राहिम मां उन जगह ते वेंदो हां जिते कोई नबी को न वेंदो आहे हा सोहणा चयो हम ॿियो छा चयो हई सोहणा पा तव्हां जे ॾाॾे सुणे इब्राहिम खे चयो हम अॼु तूं बाहि जे अंदर आ को रब में कम थई त ॿुधा पोइ मुंहिंजे ॾाॾे छा चयो हई उन तुंहिंजे ॾाॾे छा मुंहिंजे ॾाॾे छा चयो हई ओ मुंहिंजा सोहणा तव्हां जे ॾाॾे अञा लफ़्ज़ ई कोन कुझु हा त रब जे क़ुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम उहा बाहि ते जन्नत बणजी मुझे मुस्तफा फरमायो याद रख मुझे ॾाॾे खां पुछण वारा अॼु मां पंहिंजे ॾाॾे जा जुमला तोखे थो चवां ओ जिब्राइल तो मुझे ॾाॾे खे चयो हो मां उते वेंदो हां जिते नबी न वेंदो आहे अॼु मां मुस्तफा तो चवई मां ओॾो थो वञा जिते जिब्राइल बि कोन वेंदो आहे तो मुझे ॾाॾे खां कम पुछो अॼु मां मुस्तफा तो पुछे कम कहिड़ो थई ॿुधा जिब्राइल समझी त अॻे ई वियो हो पर हाणे पकत चे सोना नंढड़ो चओ कुछ भी न खपे कयामत जो ॾींहुं हुजे पुलिस रात वार खां सनी तलवार खां तिखी हुजे रब जे दरबार में मूंखे हो इज़्न वठी ॾिजो त मां पंहिंजा पर विछायां तो मुस्तफा जा गुलाम मुझे परन ते चढ़ी जन्नत में हलिया वञे ओ जिब्राइल इए छो पियो घुरी मकाम छो न पियो घुरी पर छो न पियो घुरी इहा दुआ छो पियो घुरी जिब्राइल जवाब ॾिनो मूंखे ख़बर हुई त जंहिंते मुस्तफा राज़ी आहे ख़ुदा बि उन ते राज़ी आहे ऐं मूंखे हबीब जी ख़बर आहे त सुहिणो अल्लाह जो हबीब सभ खां वधीक राज़ी उन सां थींदो आहे जेको उन जे उम्मत सां प्यार कंदो आहे तकरीर पूरी थी रात 12 को चढ़ियो थी प्यारे गोठ वारा
गाल खत्म थी जिंदगी रही त वरी कंदासी, लेकिन सजे गाल जो निचोड़ आखिरी मकसद गौर सां बुध। एकड़े दिहाड़े मुझे मदीने जे साईं मस्जिद नबवी में ऐलान फरमायो, जंहिंखे जन्नती जवान ॾिसणो